शहदादकोट के निवाई गांव यार मोहम्मद बिरोई के बुनियादी मसाइल ताहाल हल नहीं हो सके। इलाका मकीन मुख्तलिफ परेशानियों का सामना करने पर मजबूर। यार मोहम्मद मौला में रहंदा आहियूं। असांजा घर आहिनि हिते तक़रीबन 10-15 सालनि खां वठी न हिते को नाली जो को सिस्टम आहे, न का घिटी ठही वई आहे। जेका आहे बारिशूं गुज़री वियूं, इन्हनि खां पोइ तमामु हिन ॻोठ जी हालत नाज़ुक थी वई आहे, जंहिंजूं जॻहियूं बि किरी पयूं हुयूं ऐं रोड रस्ता बि न आहिनि। हितां जे MPA ऐं MNA खे असां इहो था चऊं त तव्हां निंड पिया हो या सुता पिया हो जो तव्हां हिन ॻोठ जी वहार नथा कयो, न को असांखे रस्तो था ॾियो, न असांखे का नाली ठाराए था ॾियो। ऐं हिन ॻोठ खे तमामु सुठी सहूलियत बि आहे हिकिड़ी नाले जी, जेका सिमन नालो थींदो आहे, असांजे भरिसां गुज़रियो थो वञे। जेकर ड्रेनेज सिस्टम हिते लॻी करे ऐं वॾा नाला लॻी करे उन में लॻंदा त सॼे शहर खे सहूलियत मिलंदी। उन शहर जे सहूलियत जे हुजण बावजूदि हिन ॻोठ खे बि सहूलियत मिलंदी, छो जो हितां जो पाणी गंदो जेको बि आहे सभु निकिरी ईंदो आहे। रोड ऐं नालियूं जेके आहिनि त असांखे महिरबानी करे ठाराए ॾियनि। असां MPA खे इहा अपील था कयूं त बाबा तूं अगरि शहदादकोट जो MPA आहीं त तूं हिन अवाम जी ख़िदमत छो नथो करें? छाजे लाइ तूं निंड पियो आहीं? कारकर्दी तुंहिंजी त का ॾिसूं नथा। तूं MPA असां तोखे नथा मञूं, जे अगरि तूं कमु कराईंदे तूं MPA असां आहीं, जे MPA अगरि असां तोखे नथा मञूं इन करे जो तूं का बि कमु शहदादकोट में नथो कराएं। शहदादकोट पूरो जो पूरो हिनमहिल धूड़ ऐं रही सां मुंहुं ॾेई रहियो आहे। हितां जो अवाम जेका आहे किननि पहाड़नि सां ऐं किननि रस्तनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। महिरबानी वराए करे ऐं तव्हां असांखे रोड ऐं रस्ता यार मोहम्मद मौला जे ॻोठ जा ठाराए ॾींदा। 20-25 साल असांखे हिते थी विया आहिनि, न नाली ठही आहे, न रोड ठहियो आहे, का शइ बि न। असांजो इहो मुतालबो पूरो कनि, महिरबानी करे असांखे घिटी बि ठाहे ॾियनि, नाली आहे इहा असांजी महिरबानी कनि असांजे मथां। सो इहा कंहिं महिल बिजली डिम, कंहिं महिल न आहे। हेॾो पाणी मींहं में बि बरसाति में हेॾो ॾुखिया गोॾे हेॾो पाणी बीठो घिटियुनि में, असां वॾा ॾुखिया पिया थियूं। इहा महिरबानी था कयूं असां नाज़र ख़ान खे, MPA साहिब खे, त असांखे महिरबानी करे असांखे घिटियूं माना ठाराए ॾे। इहा हुनजी महिरबानी थींदी असांजे मथां। उनका मजीद कहना था कि गुज़श्ता कई दहाइयों से हमारे जायज़ मसाइल का हल न होना मुंतखब नुमाइंदों के नाअहली का मुँह बोलता सबूत है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश TV शहदादकोट।